حامدا ومصليا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ويسألونك عن المحيض قل هو أذى فاعتزلوا النساء في المحيض ولا تقربوهن حتى يطهرن فإذا تطهرن فأتوهن من حيث أمركم الله إن الله يحب التوابين ويحب المتطهرين. سورہ بقرہ آیت نمبر 222. ہنی آیتیں وٹا ہاں قرآن کے اندر اموک اڑا مسئلہ بیان تھیندا جے تھی سگے آنکھیں سنے میں کی شرم تھی منہ کے بیان کرے میں کی شرم تھی. پر یہ اللہ جو قرآن ہے ان میں اللہ رب العالمین جو کو پن انسان کی ضرورت جو وستو آئی نا ان کے کھولے نہ بیان کرے چھے. پاں پنڈ میں جیکنے بیٹھا ہوں تو یہ گالی نہ کرے سکوں پاں کی شرم تھی اللہ تعالیٰ بیان کرے سکے. ان آیت میں ایک صحابہ کرام کے سوال جو جواب ہے. صحابہ کرام اچھی کرے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کے حیض کے بارے میں سوال کریں. حیض کرے کی جواجے حیض جواجے عورت کے ہر مہینے جو کو پیریڈس اچیں تا جن پانچ زبان میں پیریڈس چون تا کا مہاواری جن کے پانچوں تا اتوا ای پر نہ سمجھوں تو مہینے میں امو 4 6 8 ڈींहं अड़ा वेंदा जंहिं में औरत खे खून अचे थो इन खे हैज़ चवाजे. ये वस्तु केजे करे लायो हैज़ चवाजे कोई के. उन ज़माने में जरा साहबा कराम ये सवाल कयो न तर उते यहूदी पणवा उन मदीने जे अंदर तो यहूदी को कंदा हुआ जर औरत के हैज़ अची थो यानी जर पीरियड्स अचींदा हुआ औरत के तर उन औरत के पिंड नूं अलॻि करे छॾींदा हुआ. जंहिं घर में रहंदा हुआ उन घर में कढी छॾींदा हुआ. उनजे हथ जो बनायल खाधो की न खाईंदा हुआ. उनखे पहिरियों हिकिड़े ठाह में खाराईंदा की न हुआ. उन से कंहिं पण क़िस्म जो ताल्लुक़ औरत सां बंदि करे छॾींदा हुआ. इहे केरु कंदा हुआ कि यहूदी कंदा हुआ. साहबा किराम खे अहिड़ो कंफ्यूज़न थियो न ई त मसइलो हर महीने पाण पेश थी थो न. जेकॾहिं पंहिंजी शादी थियल आहे त औरत खे हर कंहिं महीने में 4 5 6 ॾींहं त पीरियड्स वञनि था तो माण्हू पूरो करे. तर साहबा कराम अची करे सवाल कयूं कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जो औरत के हर महीने जो कोई खून अचे तो ये हैज़ जो अचे तो इन के बारे में को हुक्म है. तर अल्लाह ताला फरमाए कुल हुवा अज़न. ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन साहबा कराम के चो ये जो खून अचे तो ना औरत के ये हिकिड़ी गंदी वस्तु है हिकिड़ी नापाक वस्तु है. ने मुफ़स्सिरीन ने ॿ मतिलब लिखियो हुयो. अज़न जो हिकिड़ो मतिलब ये है जे गंदी वस्तु है नापाक वस्तु है. ॿियो मतिलब ये है जी तकलीफ़ वारी वस्तु है. ने औरत के जरा ये खून अचे तो न त जाम तकलीफ़ थी थी औरत के. ने इन जो मतिलब ये पण आहे जे बीमारी है. जरा औरत के खून अची तो हैज़ अची तो इन हालत में जेकॾहिं घर वारो ने घरवारी पेट में बीमार थींदा तो घणो चांस है जी बीमार थी पवंदा. माण्हू खे को न को बीमारी लगी वेंदी. त जॾहिं मसइलो पुछियो त अल्लाह ताला जवाब ॾे थो फ़अतज़िलु निसाअ फ़िल महीज़. जहिड़ा पण औरतें खे हैज़ अचे ई 3 ॾींहं वे 4 ॾींहं वे 6 ॾींहं वे वधारे में वधारे 9 का 2 ॾींहं थी सघे थो. जहिड़ा पण ई औरत जा ॾींहं हलनि पिया न हैज़ जा तहिड़ा औरतें बेराई न थियो. हाणे हिकिड़ी वस्तु पंहिंजे मगज में पंहिंजी विहारे लाहियूं जे अल्लाह ताला चए औरतें नूं अलॻि रहो. तंहिंजो मतिलबु ई न आहे जे पाण पंहिंजी घरवारीअ खे पंहिंजे घरनि मां अलॻि कढी छॾियो. इनखे ओॾाए न वियो इनखे आड़ ते विहण न ॾियूं इनजी गड़ल मानी न खयूं. अहिड़ो थिए थो कई मुसलमान अहिड़ा आहिनि कई अहिड़ा आहिनि जे जरा औरत खे खून अचे थो न त उनजी गड़ल मानी नथा खाइनि. होटल ई वञी खाइनि पिया यानी ॿिए कंहिंखे मंगाए करे पोइ कढ़ाई पोइ खाइनि. अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को पाला करे उसवान नमूना आई उनके बारे में फरमाए थी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा. जरा मूंखे हैज़ अची थो त अल्लाह जे नबीअ जे मथां 3 ॾींहं 4 ॾींहं वे 6 ॾींहं वे 7 ॾींहं वे 8 ॾींहं वे 9 ॾींहं वे 10 ॾींहं वे 11 ॾींहं वे 12 ॾींहं वे 13 ॾींहं वे 14 ॾींहं वे 15 ॾींहं वे 16 ॾींहं वे 17 ॾींहं वे 18 ॾींहं वे 19 ॾींहं वे 20 ॾींहं वे 21 ॾींहं वे 22 ॾींहं वे 23 ॾींहं वे 24 ॾींहं वे 25 ॾींहं वे 26 ॾींहं वे 27 ॾींहं वे 28 ॾींहं वे 29 ॾींहं वे 30 ॾींहं वे 31 ॾींहं वे 32 ॾींहं वे 33 ॾींहं वे 34 ॾींहं वे 35 ॾींहं वे
मथे में आऊं जब डंदियूं कंदी हुई मुंहिंजे हथ सां डंदियूं ॾींदी हुई तर अलाह जे नबी जर मूंखे चवंदा हुआ डंदियूं ॾे तर आऊं चवंदी हुई अलाह जे नबीअ मूंखे हैज़ आयो आहे ऐं हैज़ जे हालत में नापाक कयां तर चए ऐं आयशा तुंहिंजे हथ में हैज़ न आहे हथ जो पाक आहे डंदियूं मूंखे हथ सां ॾिनी त हैज़ में ख़ाली ओतिरी जी वस्तु को नापाक रहे थी जानो हैज़ अचे थो बसि बाक़ी सॼी औरत पाक रहे थी पाण उन्हनि नफ़रत न कयूं हुनखे लम्हे भॼायूं न उनजी गड़ल मानी थियणु जाइज़ आहे बल्कि आयशा सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला न चए थी जर मूंखे हैज़ अचींदो हो तर आऊं जर कंहिं गिलास में पाणी पीअंदी हुई पोइ जर आऊं हुन में पाणी बचाए न रखी छॾियां पट ते अलाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उज गिलास खणंदा हुआ न उआंज मों लॻाए पाणी पीअंदा हुआ जान मुंहुं मों लॻायो यानी इस्लाम जे अंदरि औरत से इन ॾींहं में नफ़रत करे जो को तसवुर न आहे सिर्फ़ु एतिरो जाए जे औरत से पाण हम बिस्तरी न करे सघूं बसि ॿियो मड़े माला करे जाइज़ आहे औरत खे आड़ ते विहारियूं ॻाल्हियूं कयूं खिलो कुॾो खियूं पियूं बेरा मड़े जाइज़ आहे सिर्फ़ु हम बिस्तरी न करणी बसि फ़ातज़िलु निसा फ़िल महीज़ वला तक़रबूहुन्न हत्ता यतहुरना इन्ही औरतें खे ऐं बेरा न थियो इन्ही से मुलाक़ात न कयो जेसि ताईं ई पाक न थी वञे यानी जेको खून औरत खे चालू पियो आहे न ई खून जेसि ताईं बंदि न थी वञे जेतिरा ॾींहं वई चालू तेसि ताईं तव्हांखे हम बिस्तरी न करणी ने पोइ जर ई खून बंदि थी वञे तर ऐं औरत से हम बिस्तरी करे सघो था फ़इज़ा ततहरन फ़अतूहुम मिन हैसु अमरकुमुल्लाह पोइ जर औरत इन खून मां पाक थी वञे हिते अल्लाह ताला ॿ भेरा चई हिकिड़े भेरा चए पाक थी वञे वरी ॿिए भेरा चए पाक थी वञे तंहिंजो मतिलबु इहे हिकिड़े भेरा औरत पाक ईअं थींदी कि खून जेको अचे पियो उहो पंहिंजो ई बंदि थी वेंदो तर औरत मथे ज़रूरी ने लाज़िम आहे जीअं औरत पूरो करे गुस्ल करे वेंची पए ने वेंचण खां पहिरीं औरत से मुलाक़ात करणो बेरो करणो हम बिस्तरी करणी नाजाइज़ जाइज़ न आहे औरत खे जॾहिं पीरियड्स बंदि थी वञे खून अचणु बंदि थी वञे तर औरत खे पाण ई ॾस ॾियूं जे ॿिनी खां पहिरीं तूं गुस्ल कर वेंची पओ जॾहिं वेंची पए गुस्ल करे लाइ तर पाण करे जाइज़ जे पाण पंहिंजी औरत सां हम बिस्तरी करे सघूं था फ़इज़ा ततहरन फ़अतूहुन्न मिन हैसु अमरकुमुल्लाह हाँ जर औरत पाक थी वञे वेंजी लाइ पाक थी वञे गुस्ल करे लाइ तर ऐं औरत से मुलाक़ात कयो न बेरा थियो तर उआंच मुलाक़ात कयो जानो अल्लाह ताला खे ॾस ॾिने यानी पाला करे औरत से मुलाक़ात करणी हम बिस्तरी करणी हिकिड़ी जॻह मथां जाइज़ आहे ठीकु है औरत खे जानो खून अचे थो न पाला करे उहा जॻह जाइज़ आहे ॿिए कंहिं पण हंध मथे बिस्तरी करणी औरत से पाला करे जाइज़ न आहे एतिरे अलाह मना करे छॾे न जी जर खून जा ॾींहं चालू पिया वे तर औरत खे बेरा न थियो भला हिकिड़ी जी जॻह इस्तेमालु करे अचे यानी उहो जेको जॻह जंहिंमें औरत खे खून अचे थो जानो बच्चो पैदा थिए थो उन जॻह में पाण हम बिस्तरी करे सघूं था ॿिए कंहिं जॻह मथे हम बिस्तरी नथा करे सघूं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए जर पाक थी वञे औरत खे खून बंदि थी वञे तर ऐं उहा जॻह यूज़ कयो उहा जॻह इस्तेमालु कयो उहानो औरत खे बेरा थियो जहाँ अल्लाह ताला आंखे ॾस ॾिने ऐं अल्लाह ताला आना करे जाइज़ करे छॾे इन अल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन बेशक अल्लाह ताला उन माण्हू खे पसंदि करे थो जेको तौबा कई था ऐं जेको पाक साफ़ रहे था तौबा करण से इंसान अंदर थी पाक थिए थो इंसान जी दिलि पाक थिए थी इंसान जो रूह पाक थिए थो इंसान गुनाह का पाक थिए थो न तहारत से इंसान पार थी पाक थिए थो पाण गुस्ल कयूं मसो कयूं पंहिंजा अंग पाक थिए था न तौबा करे से पंहिंजी दिलि पाक थिए थी त जेको पण इंसान पिंड खे ॿाहिरि थी पाक रखंदो न अंदरि थी पाक रखंदो अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े माण्हू खे पसंदि करे थो अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे पण पिंड जा पसंदि वारा माना बनाए आमीन व मा अलैना इल्लल बलाग।